मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां हाणे पहुची विया आहियूं ख़ैरपुर में नापा जे तरफ़ां जेके असांजा ड्रामा था हलनि ख़ैरपुर आर्ट्स काउंसिल खे ॾिना विया आहिनि 5 ड्रामा उन्हनि में असांजो ड्रामो फर्स्ट ड्रामो जेको आहे आज़माइश तमामु सुठी डायरेक्शन तमामु सुठा आर्टिस्ट ऐं हे आहे तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल अमजद सुमरो जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे ॻाल्हाए न थोरो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बिल्कुलु ख़ैरपुर ईअं पहुता आहियूं असां ख़ैरपुर में आज़माइश ड्रामो आहे सावरगाए जी पंहिंजो स्क्रिप्ट आहे ऐं प्रकाश डायरेक्टर अची वियो असांजो उहो बि हाणे मिलंदासीं तव्हांखे सबूत करो त बाबा हाणे आया आहियूं असां ख़ैरपुर में छा हाल आहे प्रकाश असांजे डायरेक्टर ड्रामे जो प्रकाश कुमार अॼु राति जो इहो ड्रामो आहे 6 तारीख़ ते 6 तारीख़ आहे अॼु जॾहिं बि ॾिसंदव त उहो अॼु थींदो पर अॼु माना 6 तारीख़ नवंबर जी 2022 काजी सरफराज असां सां काजी सरफराज जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे मां त चवंदी आहियां पुराणो पंजाब पर मूंखे पाण पुराणो के भी तार में मोहताज ना है को सुनाई तो नहीं ए काजी ओ मुझको बता ए काजिया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेहरबानी सुनी मेहरबानी गुल ताया लखे समझो तामू की याद कियो दोस्तों ही जो नापाए तो खैरपुर आर्ट काउंसिल के 5 ड्रामा जो फेस्टिवल दिनो गया उन जो पहिरियों ड्रामो आहे जिन तहरीक आहे सावरगाए जी ऐं डायरेक्टर आहे असांजे प्रकाश कुमार अदाकारा ऐं हिन ड्रामे टाइटल आहे आज़माइश। हाणे राति ॾिसंदासीं त इहा आज़माइश कहिड़ी आहे उहा सोनीअ ते आज़माइश आहे या अमजद गुल ते आज़माइश आहे या के ॿिए कैरेक्टर ते आज़माइश आहे या राति ॾिसंदासीं। असांजो रियाज़ मयसर जेको तमामु सुठो असांजो अदाकार बि आहे ऐं डायरेक्टर बि आहे ऐं कैमरामैन भी रहियो आहे ऐं उन खां अलावा त असांजी टीम जो हिसो आहे असांजी टीम जो बाक़ाइदे वॾो हिसो आहे माशाअल्लाह जो बाक़ाइदे वॾो हिसो आहे हाणे रियाज़ मयसर जी तरफ़ ॾिसो केॾो वॾो हिसो वालेकुम दोस्तों खुश खैरियत ठीक ठाक ये तो आज असां हींअर ख़ैरपुर आर्ट काउंसिल पहुता आहियूं नापा पारां थींदड़ ड्रामो फेस्टिवल जो पहिरियों ड्रामो आज़माइश तहरीर सजावल गाहू ऐं हिदायतकार प्रकाश कुमार जी हुनमें असांजा सोना आर्टिस्ट अमजद सुमरो सोहनी नाज़ ऐं कुझु दोस्त हितां ख़ैरपुर जा आहिनि। अॼु इहो राति असां ड्रामो ॾिसंदासीं इंशाअल्लाह वरी तव्हां सां गॾु ई हूंदासीं। ऐं हाणे इहो थींदो त तव्हांखे असां गीत बि ॿुधाईंदासीं छो जो असां आर्टिस्ट ऐं फनकार लाज़मी आहे त गीत त थींदो पर कहिड़ो थींदो इहा असां पाण में सलाह करे वठूं पर तव्हां अञा थोरी तव्हां खां हिकिड़ी ग़लती थी आहे असांजो भाउ नदीम बि असां सां साण आहे तव्हां हुनजो नालो नोट कयो आहे बज़ात ख़ुदि कैमरामैन आहे असांजी रिकॉर्डिंग करे पियो ऐं राजा नदीम जेको आहे सो पवार साहिबु ऐं असांजो हिसो आहे असांजी म्यूज़िक जो इहो बि वॾो हिसो आहे इहो बि वॾो हिसो आहे इहो मां तव्हांखे हिसो ॾेखारियां त हे माशाअल्लाह केॾो वॾो हिसो आहे तमामु बहितरीन मौसीक़ार आहे साईं तव्हां कैमरा सूदो हिते अचे पहुतव तव्हां कैमरा वर्क करणो आहे असां सां गॾु अमजद गुल सिंध जो तमामु सुठो आर्टिस्ट बल्कि मां चवंदो आहियां त इंटरनेशनल आहे दुबई में जंहिं फेस्टिवल में कमु कयो तमामु सुठो ड्रामनि में कमु अदाकारी कई आहे उते बि मंझराया आहे इंटरनेशनल असांजो सिंध जो थी करे असांजे सिंधियुनि जो जंहिं वॾो नालो हुते रोशन कयो अमजद गुल सां गॾु आहियूं इहा असां लाइ वॾी ॻाल्हि आहे। थैंक यू सर। मयसर साहिबु जेको सीनियर आर्टिस्ट आहे उहो असांजी टीम जो हिसो आहे सोहनी नाज़ पाण सिंगर आहे सिंध जो वॾो नालो तमामु बहितरीन अदाकार आहे उन राति जो ॾिसंदासीं उहा बि रिकॉर्डिंग करे वञी इंशाअल्लाह ऐं जेको आहे हाणे सोहनी नाज़ खे असां चवंदासीं मैडम जेको गानो भले ॿुधाए त जेको गाॾीअ में बि मैडम कंदी आहे या साईं बि आया भलो की असां पंहिंजे घर पाण वेलकम था चवूं भली आहे भला पूरी भले आया हो त आया वियो थोरो रिकॉर्डिंग हले थी असांजी व्लॉग जी तमामु सुठी ॻाल्हि आहे तव्हांजो व्लॉग जी रिकॉर्डिंग हले थी पई व्लॉग हलंदो त तव्हांजी रिकॉर्डिंग हलंदी ऐं जॾहिं रिकॉर्डिंग हले त व्लॉग हलंदो माशाअल्लाह ख़ैरपुर मां आया पर ईअं थो लॻे त तव्हां उॾी आया अरे महिरबानी कीअं आहियो ठीक आहे साईं वॾी महिरबानी सीनियर आर्टिस्ट मरो ऐं डायरेक्टर असांजो या भुट्टो साहब जेको सीनियर आर्टिस्ट हो टीवी आर्टिस्ट दोस्तों इहा ॻाल्हि रिकॉर्ड करे रखियो मूं स्क्रिप्ट सफ़ा यादि कोन कयो आहे मुंहिंजी हीरोइन कोन हुई हाणे आई आहे थी सघे थो मां थोरो घणो ठीकु आहे तव्हां चर्च आहियो तव्हांजी हीरोइन पहुती हाणे तव्हां भई मिलायो जेको को मिक्सचर ठाहियो आहे पहिरें हेठि जी कल्चर फेस्टिवल वारे ॾिसी अचां मुंहिंजी काजी होता करे इंशाअल्लाह ओ तो वारो काले ये फेस्टिवल में छा त करा रमेश का नौकरी सेवन या हाउ टू वो आए वो करो चाहिए ये बड़ी
अजीब सी बात है जो चला गया मुझे छोड़कर वो ही आज तक मेरे साथ है जो न मिल सके वही बेवफा तू भी कुछ ॿुधाए अमजद मूंखे ख़बर पई तूं कहिड़ो कमु कढियो हुयो एल्बम 36 फोटो जो 3 फोटो सड़ी आस बाक़ी 33 तो यार उन 33 में को दी बुदा जो रात प्रोग्राम हुयो तबियत बेचारी खराब है गलो खराब सॼी राति साफ़ लायो आहे यार आवाज़ दुबई पार्क में साईं जो शो थियो असां दुबई पार्क वाकई दुबई पार्क में? प्रॉब्लम आहे जॾहिं असां दुबई पार्क में गाॾी ते चढ़ी वञी 4 गाॾियूं लॻी उते पहुतासीं असां दुबई पार्क ॾिसी परेशान थी विया पहिरियों त असां लाड़काणे जा ख़ुदि असांखे ख़बर न त लाड़काणे में दुबई पार्क कहिड़ी जॻह आहे जो अपोजिट में नालो रखियो किना कुओ जॾहिं उते वियासीं त उते कचिरो डिसाइड जाते कयो वेंदो आहे जाते किना खूह हूंदा आहिनि लाड़काणे जा अलाहाबाद खां थोरो अंदरि उते वञी असां शोरूम वरितासीं ॾाढो ॾुख थियो उते असां तमामु सीनियर आर्टिस्ट हुया शमा मंगी जो ड्यूट सॉन्ग हुयो अमजद सां शमा मंगी हुई मैडम मुसरत नाज़ हुई ऐं काफ़ी असांजा लाड़काणे जा सीनियर फनकार थोरो परे पहुतासीं न वो कर रात कचरे में हुई साल रात कचरे में हुई साल उनखे साल थिया हाणे क्या करेगा काका थी मूं तौबा कई के साल थिया वरी दर न ॾिठो में खाने जो हा मूं तौबा कई के साल थिया वरी दर न ॾिठो में खाने जो तो जहिड़ो सुहिणो साकी साम्हूं हुजे पोइ का काफ़र दिलि इनकार करे वाह मैसर वाह माशाल्लाह माशाल्लाह हाणे तव्हां पंहिंजो कंटिन्यू कयो तो वरी असां वरी ॿीहर मिलूं था इस छोटी याद तेसि ताईं हा थोरो स्क्रिप्ट खे भेरो ॾियूं त जीअं राति इंशाल्लाह इंशाल्लाह असांजी रिहर्सल जे दौरान असां वटि तमामु सुठो आर्टिस्ट तमामु सुठो इंसान उस्ताद मीर सोपदार पहुची वियो आहे जेको आहे फतू फदो पर पोइ अलाए कहिड़ा फदा कया थी पाण ॿुधाईंदो जीअं असांखे टाफी ॾिनी हाणे जीअं खावा असांखे काफ़ी ॾिनी आहे मूंखे बि ॾिनी दोस्तों चाय आए चाह को देखो वाह वाह चाय आए चाह कोने को छेड़ो आहे ठाह कोने को वाह वाह सही आहे हिन जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं जीअरो आहियां साह कोने को हे न हूंदो त हिते हूंदी फेस्टिवल जे लाइ फेस्टिवल जे लाइ हे सुठी ॻाल्हि आहे असांजी आर्ट काउंसिल खैरपुर में जेको ड्रामा फेस्टिवल थिए थो हिन में असांजा नामवर तमामु बहितरीनु अदाकार जॾहिं असांजो अंदर सुंदर साहब अॼोको ड्रामे ते ॻाल्हाई हुई ऐं हुन में मैडम असांजी रंगीनास पूरी ना हा उहा बि आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो कि सभु इनशा ताला असां पंहिंजा फन तव्हांजा पेश करे तव्हांखे खिलाईंदासीं ख़ुशि कंदासीं टक ॾियारींदासीं तव्हां सां प्यारु वठींदासीं ऐं वॾी ख़ुशनसीबी आहे त राति मां साईं सोमदार साहिब सां गॾु कैरेक्टर करणु पहिरियों दफ़ो मुंहिंजे ख़्याल में स्टेज ते पहिरियों दफ़ो इन खां अॻु में स्टेज ते बि ॿियो चकर साईं जी स्क्रिप्ट हिते कई उन में कैरेक्टर कयो राइटर साईं हो मूंखे यादि पहिरियों दफ़ो जेका बात में हाणे रिहर्सल ताज़ो करे आया साईं गॾु न कई आहे न एंट्री न कई आहे गॾु करण हीअं न अॼु भला छो हिते ओपरो थो लॻे हा अॼु भला छो हिते ओपरो थो लॻे रंग हणी सच त छोकिरो थो लॻे वाह वाह तुंहिंजी शिकिल जी छोकिरो थो लॻे अॼु भला छो हिते ओपरो थो लॻे रंग हणी सच त छोकिरो थो लॻे वाह वाह तुंहिंजी पार्टी जी बीह कई ख़ासि तुंहिंजो टोकरो थो लॻे अरे वाह इहो असांजे खेरपुर जे हिसाब सां खजनि जो टोकरो चई जे लाड़काणे में हुजो आहे त सारियुनि जो जेको या ज़ैतूननि जो टोकरो चया या सारे जो जगह सरिया पर लगे तो सही बाइक पे आयो तमामु बहितरीन सुहिणी आर्याज़ शख्सियत सीनियर आर्टिस्ट ऐं साईं बाइक ते आयो आहे त अर्ज़ु कयूं था त बाइक ते आयो त हेलमेट लाए रखो न बाइक तो असांखे आहे कोन हेलमेट आहे कोन वञी कलाकूं बचियूं आहिनि असां तव्हांखे पुॼण वारा आहियूं साईं रेस लॻी पई आहे ऐं हेॾो तव्हांजा जेके मिनिस्टर आहे हेॾो थिया असांजा थिया हिननि रोडनि जी तामीर बि कोन न साईं न फंड ई खाई आहे ठेकेदार असांजा न हूंदा त ईअं थी दुआ कंदा कि वो साईं करायो ईअं बड़ी वचन ना कुझु मोहबतूं ऐं खेल मज़ाक असांजूं हलंदियूं रहंदियूं असांजा सीनियर आहिनि असां इन्हनि सां मोहबतूं कंदा आहियूं वरी हलंदासीं हाणे असांखे ॿिए खे पकड़ींदासीं हली करे त इन जे लाइ थोरो ब्रेक स्पेस लॻंदो चांहि जी ब्रेक चांहि पीओ ऑलरेडी आया साईं न मिली सघियासीं
दोस्तों जी तव्हां तव्हांखे ॿुधाई थी हलां उन मां तव्हांखे चयो हूंदो त वरी तव्हां सां हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जी मुलाक़ात कराईंदसि जेको असांजो इहे सम्झो हीरो आहे लाड़काने जो न बल्कि ऑल सिंध जो असांजो सेट डिज़ाइनर गुलाब शाहनी जेके असां स्टेज ते ड्रामा प्ले कंदा आहियूं उहे सभु सेट गुलाब शाहनी ठाहींदो आहे पर गुलाब शाहनी जो नालो जेको आहे सो गुलाब शाहनी न हुजे आहे नालो थोरो चेंज हुजे आहे त पहिरियों तारीफ़ करायूं ईअं त कावड़जी वञे वरी ॻाल्हाए ई कोन्हे गुलाब ओ जल्दी लटा वटा मटाया हम जने खड़े असुने न लगा ओए ओ लटा वटा जल्दी करे पेटी कराई असा माने करिए जो त मानू तने हेडी शख्सियत मुला प्रिया तमाम सुठो डायरेक्टर तमाम सुठो राइटर आहे वरी ॻाल्हि इहा आहे त पहिरीं फिल्म जेका मूं कई उहा गुलाब शाहनी जी डायरेक्शन में कई हुई त हाणे गुलाब सेट डिज़ाइनर आहे हिकिड़ो बहितरीन सेट डिज़ाइनर जेको कराची मुख़्तलिफ़ शहर में दुबई ताईं बि सेट ठाहे आयो आहे त गुलाब को ॻाल्हाए त सही इहो री गुलाब शाहनी सोहिना जो बि शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजे कम ते ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो कंहिं माण्हूअ मुंहिंजे कम ते ॻाल्हायो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं जेतिरो बि मूं कमु कयो आहे चाहे पूरी सिंध में कयो आहे कंहिं बि ईअं वीडियो कोन ठाही आहे कंहिं बि ईअं तारीफ़ कोन करायो आहे कंहिं बि जेको आहे सो मुंहिंजे कम खे कोन ॾिठो आहे सुञातो आहे जेकॾहिं सुञातो आहे त सोहनी ऐं नदीम साहब असांजा ॿाहिरि आहिनि मोलाई हिननि खे आबाद करे गुलाब शाहनी दोस्तनि जी महिरबानी लख थोरा हिन वक़्तु असां इन वटि जेतिरो फंड आहे हिन वक़्तु असां खैरपुर में बीठा आहियूं जीअं त असां गॾु असांजो मोहसन सीनियर साईं फ़हीम यया भुटो जेको असां सां गॾु आहे ऐं उहो बि असांखे वरी सपोर्ट कई आहे हिन वक़्तु ऐं तमामु घणो जेको आहे सो असांखे सपोर्ट थो करे मां सभिनी दोस्तनि जो न्याय शुक्रगुज़ार आहियां हीअ असांजो अमजद गुल सुमरो असां गुलाब शाहनी सां एतिरो प्यार कंदा आहियूं जो हिन जी ऐं दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदसि इहो तव्हांखे महसूस कराइणी जे माई खे पेट हुजे त गुलाब शाहनी जो फोटो घर में हणी छॾे छो जो ॿार माइकल जैक्सन पैदा थींदो गुलाब शाहनी जहिड़ा ॿार महिनती ॼमंदा ऐं गुलाब जी महिनत ते मां ॻाल्हाए वई को बि शक न आहे ऐं गुलाब जे पोइ मुंहिंजो नालो बि तूं मटाए जाए मां चयो गुलाब जो नालो रखंदमि कारो गुलाब इन पंहिंजो पुटु ॾिसो त हिन जी महिनत उहा कहिड़ी जवाब को फोटो हा गुलाब जो माशाल्लाह पुटु सुहिणो आहे ॿार सभु जेके गुलाब जा आहिनि गुलाब जा गुल आहिनि वाकई हक़ीक़त आहे हाणे असां रीडिंग करण था हलूं पूरो मां पूरो खाना है आया सफा तांगी जड़ पर मालकन पूरो नालो रखियो मां सिर्फ जो वॾो शाइर मानो नंबर लाई 50 गज़ल 3 64 7 कला ऐं पूरा सारा गीत लिखिया अथमि मुंहिंजो मथो न खा ये कारो मतो न खाओ जनो मुंहिंजो मथो न खाओ ये कारो मतो खाइदो मुझे मतलब माया खैरपुर वो सही खैर पंज छह लाइनियों ने काढे क्या आना मां तरफ कराई मां हिन नाची लगे खैर पूरा नहीं कदे बियो सही हां तो मैं अदुन जो आज वो जो पंज छह लाइनियों ने हां शुरू थी वञो ना तारीफ थी दो तारीफ में घुटणो वेच तो बम्मे के बीच मांगल है पर ये कदा दे ना तू जेतिरो ॻाल्हाईंदे जे मतलब पाण चुप कंदे तेरी मतलब मां शुरू थी मतलब न थी जेको न था या पेरे डायलॉग का वडी ना हाणे न थींदो नी कारो मथो केर खाइंदो मुझे मतलब बात तू जो मथो छो खाइंदासी वञ भले हुस्न जी मलका कुछ चह कदे हल्का हल्का पोए भले हली वञ पूरो चए मां बि हिननि सां रही रही शाइर थी वियो आहियां चवंदा न आहिनि त कारो बद कबरे सां त रंगु न त आदत ज़रूरु मटाईंदो एसि ताईं डायलॉग आहे चयमि न मूंखे देरि थी थिए पंहिंजी शाइरी ॿिए दफ़े ॿुधाइजो वञ भले माशूक दी ॿुध शाइरी थोरी घणी तुंहिंजी बि हूंदी किथे दिलि अड़ी हूंदी तूं बि कंहिंजी महबूबड़ी वॾा ॿई बेशरम आहियो वॾा बेशरम आहियो सफ़ा भञी छॾियो मां मता चओ त पूरो शाइर न आहे तव्हां ॿई त वात पटे बीठा हो सही वाह जो हुई मालकन जी नाहे पराव धणा पराव धणो इहो वरी कीअं जे बागा चवंदा न आहिनि त न्याणी पराव धन हूंदो आहे हा बिल्कुलु सियाणो ॾाढी सियाणो भला ऐं न त अञा त माइट नंढे हूंदे शादी कराए छॾी न त छा करे हा न त हिन छोकिरी जो पीछो करियां हा ऐं शादी कयां ए तो अरे बिल्ली खप में चिचड़ा उहे चिचड़ा वॾा साड़ो टावड़ी कावड़ जी बाह छा आहे बाहि थी विया आहियो कावड़ जी बाह थी आयो ॼण साम्हूं ई तव्हां घुरियो अथमि
जे इहो साड़ न हुजेव त तरक़ी करे न वञो। अरे छॾियो हाणे हाल वाल खे सिज थो लाहे बाबा हल त हलूं अब जाते ये कदो न जरे मां अचां न ताईं हिननि खे परते करे ॻाल्हाए जाए जीअं कदो आहे न सभु ईअं कनि मां हीअं परे करे हीअं बीहां तव्हां वरी अचे अञा हीअं करे वरी तव्हां हीअं हा ॿुधायो हा ईअं तारीफ़ थिए ऐं उन खां पोइ हिकिड़ो मां त अर्ज़ु कयां न तव्हां इहो जेको पछाड़ी जो आहे न हलो जी 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 ठीकु आहे